चलो साईं असां ॿुधो आहे त तव्हां पीरनि खे ॻाल्हाईंदा आहियो, मसलन दरगाह बेर शरीफ़, अमरोड शरीफ़ ऐं हालेजी शरीफ़। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। बाबा हज़रत साईं बेर शरीफ़ वारा त मुंहिंजा मुर्शिद हा, ऐं तव्हांखे ख़बर आहे त माण्हुनि बाइकाट जूं ॻाल्हियूं कयूं त साईं जन जुमे ते मूंखां तक़रीर कराई, कैसेटूं मिलनि थियूं, वरी तव्हांजे ई इलाइक़े जे माण्हुनि एतिराज़ कयो त साईं वरी ॿीहर कराई। जंहिंखे हया हुजे ऐं साईं जो सचो मुरीद हुजे त हया वारे लाइ खोड़ आहे, खोड़ आहे। ऐं हालेजी शरीफ़ जी ॻाल्हि था कयो त मौलाना अब्दुल समद साहब जो वालिद साहब हज़रत हाफ़िज़ साहब रहमतुल्लाह अलैह त मुंहिंजो मुर्शिद हो, उनजे विसाल खां पोइ त मूं साईं ॿियर वारनि सां बैत कई। हज़रत हाफ़िज़ साहब रहमतुल्लाह अलैह उहो त मुंहिंजो मुर्शिद हो। बाक़ी हाणे हालेजी वारा जेके आहिनि तन खे मां त कुझु कोन थो चवां, तव्हांखे पाण प्रकार खे सुझनि था त पाण ॼाणो, मां कुझु कोन थो चवां। मां त हाणे बि मौलाना अब्दुल समद साहब जी इज़त कंदो आहियां, छो त मुंहिंजे मुर्शिद जो पुटु आहे। ऐं तव्हां जो चओ था त तव्हां हालेजी वारनि खे ॻाल्हाईंदा हो, तव्हां काथे ॿुधो? जेकॾहिं मां उन्हनि खे ॻाल्हायो आहे, ख़ुदा न ख़ास्ता का अहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां हिकिड़ी कैसेट पेश कयो जंहिंमें मूं हालेजी चई करे घटि वधि हालेजी वारनि खे ॻाल्हायो हुजे, ₹1,00,000 इनाम ॾींदोमांव। खणी घर विकिणी ॾियणो पए। कूड़ा लानतुल्लाह अलल काज़िबीन, इहो ई जवाब आहे त कूड़े ते अलाह जी लानत आहे। पर थोरो पंहिंजी गैरत खे कछियो। जॾहिं चओ था त तव्हां हालेजी वारनि खे ॻाल्हायो आहे, अमरोट वारनि खे ॻाल्हायो आहे, ॿेर वारनि खे ॻाल्हायो आहे, तव्हां त उन्हनि खे मुर्शिद सम्झो था नी। पोइ मां उन्हनि खे ॻाल्हायो आहे, तव्हांखे कहिड़ी गैरत हुई, तव्हां मुंहिंजो कहिड़ो अंगूठो पटियो? छा कयो? हया हुजेव हा, गैरत हुजेव हा, मुर्शिदनि जो ख़्यालु हुजेव हा त तव्हां मूंखे उते मारियो हा। आहे ई कूड़, मां ॻाल्हायो ई कोन्हे। हाणे ॿुधो, तोणे जो मुंहिंजा मुर्शिद हज़रत हाफ़िज़ साहब मौलाना अब्दुल समद साहब जा वालिद साहब हुया। उन खां पोइ मुंहिंजा मुर्शिद हज़रत साईं ॿेर वारा मौलाना अब्दुल अज़ीज़ साहब जा वालिद साहब हुया। मौलाना अब्दुल समद साहब मुंहिंजा मुर्शिद न आहिनि, छो त मुर्शिद उहा जंहिंजी बैत कजे। मुंहिंजे मुर्शिद जा फर्ज़ंद आहिनि, नींगर आहिनि, मूं वटि इज़त आहे। सम्झो था? बिदती त न आहियो नी, कि न मिड़े पीर जो पुटु मुर्शिद आहे, पोइ त पगारनि जा मुरीद थियो जेके हिननि जा बि वॾा ॾाढा पीर आहिनि। सम्झो ॻाल्हि खे। हज़रत हाफ़िज़ साहब रहमतुल्लाह अलैह मुंहिंजो मुर्शिद हो, मियां अब्दुल समद साहब हुनजो नींगर आहे। मूं वटि इन जी बि इज़त आहे, इन करे जो मुंहिंजे मुर्शिद जो पुटु आहे। तव्हां था चओ त तो हुनखे ॻाल्हायो आहे, तव्हां पोइ बि मूंखे कुझु कोन कयो। हाणे तव्हां कंहिं महिल मुंहिंजे साम्हूं मियां अब्दुल समद साहब खे ॻाल्हायो, पोइ वरी पंहिंजो बूथ बचाए वञिजो। मुंहिंजो नाहे मुर्शिद, मुंहिंजे मुर्शिद जो पुटु आहे। मुंहिंजो उस्ताद कोन्हे, पढ़ियो कोन्हासि, मुंहिंजो लीडर कोन्हे, छो त मूंखे तव्हां जमीयत जो मञो कोन था। पार्टी जो हुजांसि त लीडर हुजे, सबक़ु पढ़ांसि त उस्ताद हुजे, बैत कयांसि त मुर्शिद हुजे, ईअं कोन्हे। पर मुंहिंजे मुर्शिद जो पुटु आहे, आलिम आहे, मुवहिद आहे, अची ॾाढ़ी साहिब, बुज़ुर्ग आहे, नेक आहे, सालिह आहे, इलाहिनि मुवहिदनि जो पीर आहे, मुर्शिद आहे। तंहिंजे करे हाणे मुंहिंजी नज़र में उनजी इज़त आहे। तव्हां मुंहिंजे साम्हूं मियां अब्दुल समद साहब जी गुस्ताखी कयो, ॾिसो त कीअं थो तव्हांजो बूथ भञा मोचड़नि सां। हे तव्हांजी गैरत आहे। चए असांजी मुर्शिद खे तूं गारियूं ॾिनियूं आहिनि, त हुनखे ॻाल्हायो आहे, पोइ तव्हां छा कयो आहे? पोइ तव्हां जहिड़ो बेगैरत को हूंदो? खिलण जी ॻाल्हि न आहे बाबा। हे शैतान माण्हू हरू भरू अहिड़ियूं ॻाल्हियूं हुलाए करे मुवहिदनि में इंतिशार था विझनि। इन्हनि खे लॻाम ॾियो। जेको तव्हांखे चवे साईं जन खे ॻाल्हाई, उते पादर ठोकियोसि, चुप तो छा कयो कंजर, जॾहिं तुंहिंजे साम्हूं साईं जन खे ॻाल्हाई, तूं छो चुप करे हलियो आहीं? मां तव्हांखे खुलम खुला चवां थो, जेको हज़रत साईं हालेजी वारनि खे, जेको बेर वारनि खे, जेको कंहिं मुवहिद आलिम खे घटि वधि ॻाल्हाए, उहो मोचड़नि जो हक़दार आहे। पर जेको सहाबा खे ॻाल्हाए, उहो वधीक पादरनि जो हक़दार आहे।
असुल तव्हांजी गैरत ईअं ॿुधी आहे जेको आलिमनि खे ॻाल्हाए उहो मोचड़नि जो हक़दार आहे त जेको सहाबा खे ॻाल्हाए उहो त अञा वधीक मोचड़नि जो हक़दार आहे। अल्लाह साईं तव्हां असांखे सची गैरत नसीब फरमाए, पक्की गैरत नसीब फरमाए, हक़ जे आलिमनि जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शैताननि जे चकर में न पओ बाबा, सभिनी आलिमनि जी इज़त कयो, अदब कयो, एतिराम कयो। मसइलो पंहिंजी जाइ ते बरहक हूंदो, इख़्तिलाफ़ राय जो बि हक़ हूंदो आहे, फतवा में इख़्तिलाफ़ बि हूंदो आहे, पर गुस्ताखी कंहिं बि आलिम जी को बि करे त मोचड़ा खाईंदो। जे मुवहिदनि में जान आहे त ईअं ई जेको सहाबा किराम जी गुस्ताखी कंदो सो बि मोचड़ा खाईंदो, अहल बैत इस्लाम जी गुस्ताखी कंदो सो बि मोचड़ा खाईंदो, जेसिताईं सुननि में साह आहे।